ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं, डिटेल ॾींदा हलूं त छा नेक्स्ट एपिसोड में हाणे रबन ऐं वारिस में इख़्तिलाफ़ पैदा थींदा, छा इन्हनि में बि हाणे वरी झेड़ो थींदो। नेक्स्ट एपिसोड में छा रईस गफ़ार ख़ान हाकिम ख़ान जे वाठनि खे कुटको ॾियण में कामयाबु थी वेंदो या हाकिम ख़ान रबन जी कमज़ोरी ॻोल्हण में कामयाबु थी वेंदो। इहा कमज़ोरी रबन जी केरु हाकिम ख़ान खे ॿुधाईंदो, छा अहमद ॿुधाईंदो या वरी अहमद खां बग़ैर को वरी ॿियो तरीक़े सां हाकिम ख़ान खे ख़बर पइजी वेंदी त हीअ रबन जी कमज़ोरी आहे। इन नंढे वीडियो में तव्हांखे ॿुधायूं था कि पहिरियां ज़रूरु पूरो ॾिसजो, थी सघे त शायदि को सो वीलोग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे सब्सक्राइब फॉलो लाइक इन वीडियो खे शेयर करणु न विसारींदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में जीअं ई कहाणी स्टार्ट थींदी, पहिरीं ॻाल्हि त रबन जी माउ उन खे चवंदी जेको आहे वारिस खां पुछा कर, मीरा जी वारिस खे ख़बर हूंदी छो त वारिस ओठे जो सौटु आहे। ऐं रबन हिते चवंदो न ईअं नथो थी सघे, छाजे करे वारिस ऐं ओठो अलॻि आहिनि। उहो चवंदी न उनजो सौटु आहे त हू त उनखे ज़रूरु उनजे राज़नि जी ख़बर हूंदी, पंहिंजे सौट जा राज़ तोखे कीअं ॿुधाईंदो। लेकिन रबन इन ते यकीन न कंदो आहे, लेकिन थोरो दिलि में रबन खे डाउट थींदो आहे इन जे बारे में। ऐं रईस गफ़ार ख़ान खे अची ख़बर पवंदी त हाकिम ख़ान जे माण्हुनि मुंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी रस्ता रोक कई आहे ऐं ॻोठ ते चौकी आयूं वेठा आहिनि रस्ते ते, त मतिलबु असांजा माण्हू शहर ॾांहुं नथा वञणु ॾियनि हाकिम ख़ान जे चवण ते। पोइ रईस गफ़ार ख़ान वारिस ऐं रबन सभिनी खे घुराए ऐं सटको ऐं कुटको ॾियण जे लाइ ओॾां निकिरी वेंदो, उन्हनि खे सिधो कंदो ऐं पूरी तरीक़े सां प्रेशराइज़ ॾींदो ऐं उहे भॼी ॾुकी जान छॾाइण जी कोशिशि कंदा। ऐं हाकिम ख़ान खे सभ खां वधीक भउ रबन में आहे। रबन जी कमज़ोरी ॻोल्हण जे लाइ हू पंहिंजे कमदार खे चवंदो ऐं हू कमदार जेको आहे वरी अहमद खे वकड़ सकड़ ॾेई लालच ॾेई उन खां पुछंदो त रबन जी कमज़ोरी छा आहे। पोइ अहमद सॼियूं कमज़ोरियूं ॿुधाईंदो। मीरा कमज़ोरी आहे, मीरा खे ॻोल्हण रबन कॾहिं कॾहिं निकिरी वेंदो आहे, उहा ओठे वटि आहे। अहिड़े हिसाब सां सॼी कहाणी ॿुधाईंदो। ऐं अनक़रीब हाणे कमाल ऐं ओठो हिकु थी विया आहिनि, तव्हां ॾिठो आहे अनक़रीब इहे जेको आहे बाहि ॿारींदा ऐं हाकिम ख़ान खे बि इन शइ जो फ़ाइदो बि पवंदो नुक़सानु बि पवंदो। कमाल ऐं जेको आहे ओठो हिकु थी वेंदा। मां पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो हुयो, तव्हां ॾिठो राति जी किस्त में ॿई गॾिजी आहे, इन्हनि जी मुलाक़ात थी वई। हाणे इहे बि घटि कोन कंदा, जहिड़ो मचाइण में वॾी वॾी कोशिशि कंदा। वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।